अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। थोड़ा आगे जाती साईं मुंहिंजा तव्हां सभिनी आयल महिमाननि जी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी हिन मस्जिद शरीफ़ में तशरीफ़ फरमा थिया आहियो। आऊं को वाइज़ी मौलवी न आहियां, पर फ़क़ति दीन जूं चंद ॻाल्हियूं तव्हांजी ख़िदमत में पेश कंदुसि। महिरबानी फरमाए गौर सां उहे ॻाल्हियूं ॿुधंदा ऐं उन ते अमल कंदा, इंशा अल्लाह ताला तव्हां ई असांजा रब करीम ॿई जान मोचारा कंदो। साईं मुंहिंजा तव्हां ई असां ख़ुशि नसीब आहियूं जो रब करीम तव्हां ई असांखे दीन इस्लाम अता फरमायो। मुसलमानो, असांजो रब बि सचो, असांजो रसूल करीम बि सचो, असांजो कलमो सचो ऐं असांजो क़ुरान बि सचो। मुसलमानो, तव्हां फ़क़ति कोशिशि करियो त तव्हां बि रब करीम सां सचा थियो, नेक थियो, साले थियो, सआदतमंद थियो ऐं रब करीम जी इबादत करे तव्हां पंहिंजा ॿई जहान मोचारा करियो। साईं मुंहिंजा दीन इस्लाम जेको हक़ ऐं सच जो पैगाम आहे, मुंहिंजो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाए थो, अद्दीन हिय नसीहत, दीन सॼो नसीहत आहे। मुसलमानो, रब करीम तव्हांखे असांखे नेक अमलनि जी तौफ़ीक़ अता फरमाए, पर सभ खां पहिरीं असां मुसलमाननि खे पंहिंजा अक़ीदा दुरुस्त रखणु खपनि। जॾहिं अक़ीदा तव्हां ई असांजा सही हूंदा त पोइ रब करीम तव्हां ई असांजा नेक अमल पंहिंजे दरबार में क़बूल फरमाईंदो। मुसलमान अक़ीदनि जो मिसाल ईअं आहे, जी तव्हां का तामीरात करियो था, का बिल्डिंग ठाहियो था, उनजो बेस जेकॾहिं बेसिक उनजी मालूमात बेस जेकॾहिं उनजो मज़बूत हूंदो, उनजो बुनियादु मज़बूत हूंदो त पोइ केतिरा मंज़िल चाहियो स्ट्रक्चर खे तव्हां मथे खणी सघो था। पोइ पहिरियां ई मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त तव्हां पंहिंजा अक़ीदा अहल सुन्नत वल जमात जे अक़ाइद मुताबिक़ दुरुस्त करियो। मुसलमानो, अहल सुन्नत वल जमात वाहिद मज़हब आहे, वाहिद मसलक आहे जेको 100% सही आहे, जंहिंमें का बि शक जी गुंजाइश ई कान्हे। ॿिया जेके मज़हब आहिनि से सभु बातिल ऐं ग़लति आहिनि। फ़क़ति ऐं फ़क़ति अहल सुन्नत वल जमात मज़हब पर हक़ आहे। साईं मुंहिंजा, इहो आऊं नथो चवां, पर रब करीम क़ुरान पाक में ख़ुदि इरशाद थो फरमाए, ऐं क़ुरान पाक में हर मुसलमान असीं जेके निमाज़ में जॾहिं किरत कंदा आहियूं त अलम शरीफ़ पढ़ंदा आहियूं। अलम शरीफ़ में रब करीम अलम शरीफ़ जा काफ़ी नाला रखाया। इन मां हिकिड़ो नालो अलम शरीफ़ जो सूरत दुआ बि आहे, सूरत तहलीम बि आहे, सूरत फातिहुल किताब बि आहे, सूरत नूर बि आहे, सूरत शिफ़ा बि आहे। अलाए केतिरा नाला रब करीम अलम शरीफ़ जा रखाए छॾिया, पर मुसलमान उन मां हिकिड़ो नालो सूरत दुआ आहे। माना मोमिन निमाज़ में अलम शरीफ़ पढ़े थो, पंहिंजे रब करीम जी दरबार में दुआ जे अल्फाज़नि में ईं थो चवे, एहदिना सिरातल मुस्तक़ीम। हालांकि कलाम रब जो आहे, पर इंसाननि तव्हां ऐं असांजी ज़ुबान में रब करीम असांखे सेखारण लाइ, सम्झाइण लाइ
दुआ जे तरीक़े सम्झाइण लाइ रब करीम असां तव्हांखे फरमाए थो तव्हां दुआ मूंखां कहिड़ी घुरो एहदिना सिरातल मुस्तकीम। रब मुंहिंजा असांखे सही रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। फ़क़ति रस्तो ॾेखारे न छॾिजी पर रस्ते सिधे रस्ते ते रब करीम असांखे हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। हा मुस्लमानो, हाणे असांखे रब करीम इहा तरबियत ॾिनी, तालीम ॾिनी, इहो हुकुम फरमायो तव्हां मूंखां सिराते मुस्तक़ीम घुरो ऐं उन ते हलण जी तौफ़ीक़ घुरो। हा रब करीम था पुछूं रब मुंहिंजा सिराते मुस्तक़ीम छा आहे? रब करीम क़ुरान पाक में पाण फरमायो सूरत अलमसरी में सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम। रब मुंहिंजा मूंखे उन्हनि महबूब बाननि जो रस्तो ॾेखार, उन्हनि प्यारनि बाननि जो रस्तो ॾेखार अनअमत अलैहिम जिन ते तो रब्बुल आलमीन नेमतूं कान्हियूं कयूं। असांखे आम रस्तो न खपे पर हर मुस्लमान खे सिराते मुस्तक़ीम खपे पर उहो रस्तो जेको अल्लाह जे महबूब बाननि जो आहे, अल्लाह जे प्यारनि बाननि जो आहे। तव्हांखे ख़बर हुअणु खपे अल्लाह जा महबूबाना केरु आहिनि। उलाइकल लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वशुहदाए वस्सालिहीन वहसन उलाइक रफ़ीक़ा। आसी रब करीम थो फरमाए त जिन माण्हुनि ते मूं नेमतूं कयूं उहे 4 जमायतूं आहिनि। नबियनि जी जमायत, सभु चओ सुभान अल्लाह। सिद्दीक़नि जी जमायत, शहीदनि जी जमायत, सालिहीन जी जमायत। माना असीं जॾहिं निमाज़ था पढ़ूं रब करीम खे इहो ई अर्ज़ु था करियूं रब मुंहिंजा असांखे सिधो रस्तो ॾे, रस्तो उहो जेको नबियनि जो रस्तो आहे, जेको सिद्दीक़नि जो रस्तो आहे, जेको शहीदनि जो रस्तो आहे, जेको सालिहीन उम्मत जो रस्तो आहे। ऐं मुस्लमान इहो वाहिद तरीक़ो, वाहिद रस्तो आहे सिराते मुस्तक़ीम जेके सौ सिधो रस्तो आहे। सभई उलमा किराम अहल सुन्नत वल जमात जा इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त जेको असीं निमाज़ में दुआ था घुरूं रब करीम खां, जेको रस्तो था तलब करियूं उहो रस्तो फ़क़ति ऐं फ़क़ति अहल सुन्नत वल जमात जो। छो त इहा वाहिद जमायत जेको इन चइनी महबूब शख़्सियतुनि जा इक़रारी आहिनि। मुस्लमानों ई आहे या न? असांजा अहल सुन्नत वल जमात जो नबियनि सगोरनि सां प्यार, सिद्दीक़नि सां प्यार, सम्झो न, सालिहीन सां प्यार, शहीदनि सां प्यार। मुस्लमानों हाणे सिराते मुस्तक़ीम असां रब करीम खां घुरी रब मुंहिंजा असांखे सऊं रस्तो ॾेखार। सऊं रस्तो कहिड़ो? तुंहिंजे महबूब बाननि जो सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम। मुस्लमान जॾहिं इहो असीं इक़रार था करियूं ऐं चऊं था त सऊं सिधो रस्तो खपे, रस्तो बि सालिहीन जो खपे, कामिलीन जो खपे, इहो रस्तो फ़क़ति ऐं फ़क़ति अहल सुन्नत वल जमायत। या जेके मज़हब आहिनि हिननि ॻाल्हियुनि खे मञनि ई कोन था। असीं वाहिद अहल सुन्नत वल जमात जा आहियूं जेको इन्हनि चइनी जमायतुनि मञूं था ऐं रब करीम खे दुआ था करियूं रब मुंहिंजा इन्हनि बुज़ुर्गनि जो असांखे तरीक़ो ॾेखार, पर फ़क़ति ॾेखार न पर उनजे मथां हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। मुस्लमानो, इंसान जी ज़िंदगी बेहद मुख़्तसिर है। रब करीम तोखे ज़िंदगी अता कई आहे त मुस्लमान इहा रब करीम जी वॾी इनायत आहे तुंहिंजे मथां। इन ज़िंदगी खे तूं सही इस्तेमालु कर। जेको ॾींहुं तोखे मिलियो आहे, जेकी राति तोखे मिली आहे ते रब करीम जी इबादत लाइ मिली आहे। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। रब पंहिंजो फरमाए असां इंसाननि खे ऐं जिन्ननि खे फ़क़ति इन लाइ पैदा कयो त मुंहिंजी इबादत करियो। मुस्लमानो, असां ख़बर अथव जेके सिलसिला 4 ई आहिनि। हा साईं, कादरी सिलसिलो अलहमदिल्ला इहो असांजो सिलसिलो, चिश्ती सिलसिलो अलहमदिल्ला असांजो सिलसिलो, सहरवर्दी सिलसिलो अलहमदिल्ला असांजो सिलसिलो, नक्शबंदी सिलसिलो अलहमदिल्ला असांजो सिलसिलो। सम्झो कादरी सिलसिला, नक्शबंदी, सहरवर्दी, चिश्ती, अवेसी, ही सभिनी सिलसिलनि जो जेको मर्कज़ आहे सो मदीनो पाक आहे। सभिनी अल्लाह जे कामिल वलियुनि खे जेको फैज़ मिलियो सो मुंहिंजे मदीने साईं खां मिलियो। पोइ मुस्लमान उनजो ज़िक्र करियूं या न करियूं, उनजी तारीफ़ करियूं या न करियूं? हा साईं, रब पाक ॾिसो क़ुरान पाक नाज़िल फरमायो असां तव्हांजी हिदायत लाइ। पर रब करीम क़ुरान पाक में छा थो फरमाए? वरफ़अना लक ज़िक्रक। ए महबूब करीम असां तुंहिंजे ज़िक्र खे काइनात ते हर ज़िक्र खां बुलंद बाला करे छॾियो। मुस्लमानो, ही पफलेट ते लिखियो पियो आहे न पेनाफ्लेक्स ते, जशन ईद मिलादुन नबी।
सब जो सुभान अल्लाह। हा साईं, इहो वॾो बाबरकत शइ आहे। मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई हिते फैज़गंज जे इलाइक़े में महबूब मुस्तफ़ा जा सलात सलाम लिखिया पिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह पूरी दुनिया में लिखिया पिया आहिनि। जेके नसीबनि वारा आहिनि उनखे इहे मजलिसूं ऐं महफ़िलूं नसीब आहिनि। जेके बदनसीब आहिनि रब करीम उनखे इहे नसीब ई कोन कंदो। हा साईं, असांजो अक़ीदो आहे त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा रहमत लिल आलमीन, सभिनी जहाननि लाइ, इंसान लाइ रहमत, मलाइकनि लाइ रहमत, जिन्ननि लाइ रहमत, पर काइनात जे ज़रे ज़रे लाइ रब करीम महबूब मुस्तफ़ा खे रहमत लिल आलमीन करे मोकिलियो। मुस्लमानो, रब तो फरमाए अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सभई तारीफ़ूं अल्लाह लाइ आहिनि। उहो अल्लाह जेको रब आहे जहाननि जो। ऐं मुस्तफ़ा करीम जे बारे में रब करीम क़ुरान पाक में छा फरमाए थो, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हे महबूब, जिते जिते मुंहिंजी खुदाई है उते मुस्तफ़ा करीम तुंहिंजी मुस्तफ़ाई है। हाली रब करीम पाण तो बुलंद करे न, वरफ़ना लक ज़िक्रक। हाली हिते बि मजलिसूं मुस्तफ़ा जे ज़िक्र जूं, अर्श अज़ीम ते बि उन जान जूं। हा साईं, रब करीम खे पंहिंजो महबूब ॾाढो वणंदो आहे। मुस्लमान तूं सोच, तोखे पंहिंजो वणंदड़ माण्हू कोन वणंदो आहे। जेको दिलि जो घुरियो माण्हू त ॾाढो वणंदो आहे। पोइ उनजी हर अदा तोखे वणंदी आहे। रब करीम खे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी हर अदा थी वणे। तुंहिंजी हर हिकु अदा ख़ुदा खे वणे। उन अदा बा वफ़ा ते सलातो सलाम। तुंहिंजी हर हिकु रज़ा थी ख़ुदा खे वणे। उन रज़ा पुर ज़िया ते सलातो सलाम। मुस्लमान सलाह सलाम तव्हां पढ़ंदा आहियो न? हा साईं, इहो रब करीम जो हुकुम आहे। रब तो फरमाए आऊं का इबादत कोन कंदो आहियां, आऊं पाण मालिकुल मुल्क आहियां, आऊं वहदहू ला शरीक लहू आहियां। अॼुकल्ह असां ते एतिराज़ अहल सुन्नत वारनि मुस्तफ़ा जी शान खे हद खां वधीक बुलंद करे छॾियो, ख़ुदा खां बि टुपाए छॾियूं। मुंहिंजो असां कोन टुपायो, रब करीम पाण टुपायो आहे। अरे बुला तूं छो तो छितो थी, तोखे कहिड़ी तकलीफ़ पहुती है? हा साईं, रब जो आहे महबूब। साईं ॾिसो न, हाणे मखलूक ख़ुदा जी मिल्लदिल अर्शिल मुअल्ला इला तहत सरा कुल्लुहुम यतलुबून रदाई व अना अतलबु रदाक या मोहम्मद। आसे मुंहिंजो मुस्तफ़ा करीम तो फरमाए, हदीस कुदसी है, ख़बर तो मुस्तफ़ा जो कोल को ईअं कोन्हे। रब करीम पाण क़ुरान पाक में फरमाए थो, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पंहिंजे तरफ़ां गुफ़्तगू कोन फरमाईंदो आहे, ज़बान मुस्तफ़ा जी हूंदी आहे, कलाम रब्बुल आलमीन जो। आसे मुंहिंजो मुस्तफ़ा छा थो फरमाए त अर्श अज़ीम खां वठी तहत सरा ताईं सारी मखलूक चाहे थी असांखां असांजो रब राज़ी थिए। पर ख़बर तो रब करीम छा थो चाहे? रब खे तो चाहे अन अतलुब रदा कया मोहम्मद, ए मोहम्मद अरबी आऊं रब वरी तुंहिंजी रदा तो तलब करियां। हासी मुस्लमान तव्हां त ख़ुशि न थी वियो न सही, अहल सुन्नत वल जमाअत वारा ख़ुशि न थी वियो। हासी रब करीम तो फरमाए इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी। रब तो फरमाए बेशक आऊं। हाँ, रब करीम से कुरान पाक में हिकिड़ो नुस्ख़ो ॾिनो असां मोमिननि खे। अब रब जे तरफ़ां जेको नुस्ख़ो हूंदो उहो कामयाबु नुस्ख़ो हूंदो। कहिड़ो नुस्ख़ो आहे? रब करीम पाण तो फरमाए इन अल्लाह, बेशक आऊं पाण, व मलाइकतहू ऐं मुंहिंजा प्यारा मलाइक, युसल्लून अलन नबी था सलात सलाम पढ़नि। छा था पढ़नि? सलात सलाम था पढ़नि। कंहिंजे मथां? अलन नबी, मुंहिंजे सुहिणे मुस्तफ़ा जे मथां रब करीम पाण बि सलात पढ़े, मलाइक पिया सलात पढ़नि। पर अल्लाह से हिकिड़ी कंडीशन लगाई है, शर्त लगायो है, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए मोमिनो सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। तव्हां बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे मथां सलात सलाम पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला बद्र तमाम, अल्लाहुम्मा सल्लि अला नूर ज़लाम, अल्लाहुम्मा सल्लि अला मिफ्ताह दार सलाम, अल्लाहुम्मा सल्लि अला शफ़ी फी जमील अनाम। सब जो सुभान अल्लाह। ख़बर तो केॾो सवाब सलात सबूरी पढ़ण में। तव्हां हिकिड़े दफ़ा मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ते सलात पढ़ो त रब करीम तव्हांजे मथां 10 रहमतूं मोकिलींदो। हिकिड़ी बि न, मुस्लमान 10 रहमतूं। तूं कहिड़ो बि वज़ीफ़ो पढ़, 10 रहमतूं कोन ईंदियूं, पर मुस्तफ़ा जे मथां सलात पढ़ंदे तुंहिंजे मथां रब करीम 10 रहमतूं मोकिलींदो। ऐं मुस्लमान तूं हिकिड़ो दुरूद शरीफ़ पढ़ंदे फ़क़ति 10 रहमतूं न, पर 10 रब करीम तुंहिंजा गुनाह बख़्शे छॾींदो। अबा गुनाह जी बख़्शिश खपने थी न? हा, जे खपे थी न दुरूद शरीफ़ पढ़। सब जो सुभान अल्लाह। पर फ़क़ति एतिरो न, रब करीम वरी जन्नत में 10 दर्जा तुंहिंजा अञा बि बुलंद करे छॾींदो, फ़क़ति हिकिड़े दुरूद शरीफ़ पढ़ण सां। हा साईं, पोइ केरु पढ़ंदा आहियूं?
इन क़ुरान जी आयत अमल केरु कंदा आहियूं? अहल सुन्नत वल जमायत वारा। हुननि खे चयो अज़ान खां अॻे सलाह सलाम पढ़ो। चवंदा साईं जाइज़ कोन्हे, साहब कराम कोन पढ़ियो, बुज़ुर्गान दीन कोन पढ़ियो, असीं कीअं पढ़ूं? भई जाइज़ कोन्हे। मुंहिंजो साईं हिकिड़ो अकुली दलील यादि करे छॾियो। बाबा ने ॻाल्हि ॿुधो, थोरो सोचो। ॿारहाड़ी आवाम बि वेठी आहे ऐं अलहमदिल्ला सभु पढ़ियल लिखियल माण्हू वेठा आहियो। बाबा क़ुरान थो फरमाए तव्हां दुरूद शरीफ़ पढ़ो। तव्हांखे अज़ान खां अॻे जेकॾहिं तकलीफ़ पहुचे थी, नथा पढ़ो, कमज़ोर ईमान अथो, त भला अज़ान पूरी करे पोइ त सलाह सलाम पढ़ो न, पोइ त पढ़ो न। असांखे ख़बर पए त तव्हां सुन्नी मुजाहिद आहियो न। हे सलाह सलाम खे लिकायो छो था? हे पंहिंजी दरगाह ते सलाह सलाम पढ़ायो न, सुन्नत जो सबूत ॾियो न। बाक़ी ठल नाले वेठी ॻाल्हि असांखे जाइज़ कोन्हे। मुंहिंजो भला अॻे कोन्हे, भला पोइ त पढ़ो न। हिकु दफ़ा पोइ रब करीम ख़बर अथव कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे? जेके सलाह त अज़ान खां अॻे नथा पढ़नि, पोइ नथा पढ़नि, रब करीम वरी उन सां हिसाब सवलो कयो आहे। यादि करियो हिसाब कहिड़ो आहे? इहो मुलो जॾहिं निमाज़ पढ़ंदो आहे, पोइ वरी अतहियात पढ़ंदो आहे, पोइ जॾहिं अस्सलाम अलैक अय्युहन नबियो व रहमतुल्लाहि व बरकातहू, पोइ उते इहो मुलो भाड़ियो, पोइ सलात पढ़ंदो ऐं सलाम बि पढ़ंदो। जो रब करीम खे ख़बर हुई पोइ दौर में मुंहिंजे मुस्तफ़ा ज़िक्र भाड़िया कोन कंदा, मुर्स ज़िक्र कंदा, सम्झो न। पोइ जंहिंखे नसीब आहे उहे करियूं पिया, बदनसीब कोन कंदा। रब करीम हुनखे निमाज़ में बि सलात पढ़ाए। फ़क़ति इहो न, पोइ दुरूद इब्राहिमी पढ़ंदा। हा साईं, छो त इमाम शाफ़ी थो पढ़े, फरमाए या अहल बैत रसूलुल्लाह, ए अहल बैत रसूलुल्लाह जा तव्हांजो रब करीम वॾो शान बुलंद कयो आहे। या अहल बैत रसूलुल्लाह, ए अहल बैत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा रब करीम तव्हांजो वॾो शान बुलंद कयो आहे। कफ़ाकुम मिन अज़ीम क़द्रिन अन्नकुम मल्लम युसल्ली अलैकुम फला सलात रहू। ए अहल बैत रसूलुल्लाह जा तव्हांजो एॾो शान जो जेकॾहिं को माण्हू तव्हांजे मथां दुरूद सलाम नथो पढ़े उनजी निमाज़ ई क़बूल कोन्हे। इहा आहे इमाम शाफ़ी जी फतवा। हा साईं, रसूल करीम जा असहाबी। साईं असांखे साहब कराम सां बि प्यार। हा साईं, असांजो अक़ीदो आहे त सोणो सिद्दीक़ अकबर बेमिसाल असहाबी, फारूक आज़म बेमिसाल असहाबी, उस्मान गनी बेमिसाल असहाबी, हज़रत अली शेर ख़ुदा, हैदर करार बेमिसाल असहाबी। सम्झो न, सभई मुस्तफ़ा जा 1.25 लख। अॼुकल्ह साईं नई जमात निकिरी पई आहे, चवंदा मुस्तफ़ा करीम जा हुआ ई 3 असहाबी। अरे बाबा अॼुकल्ह असां जहिड़नि पीरनि फ़क़ीरनि जा बि 100,000 मुरीद ऐं मुस्तफ़ा करीम 1.25 लख नबियनि जो सरदार। ऐं जॾहिं दीन जी तबलीग कई फ़क़ति 3 माण्हू मुस्लमान थिया। मुस्लमान कुझु अकुल खां कमु वठो, कुझु सोच खां कमु वठ। अड़े रहमतुल आलमीन सभिनी जहाननि जा रब करीम तो क़ुरान पाक में फरमाए वमा अरसलनाक इल्ला काफ़तल लिन्नास बशीरम व नज़ीरा। सभिनी जहान लाइ मुस्तफ़ा खे बशीर बि करे मोकिलियो, नज़ीर बि करे मोकिलियो। बशीर लफ़्ज़ी माना छा आहे? माना बिशारत ॾींदड़। माना मुस्तफ़ा जे दर सां तव्हांखे जन्नत जी बिशारत मिलंदी। मुस्लमानों कहिड़ी बिशारत? जन्नत जी बिशारत। ऐं काफ़रनि खे वरी दोज़ख जो पको प्रोग्राम मिलंदो। अड़े मुंहिंजे मुस्तफ़ा ते ईमान नथो, तव्हां जन्नती कोन्हे, तव्हां दोज़खी आहियो। असां चऊं था, अॼुकल्ह चवंदासीं नबी साईं न फ़ाइदो ॾे न नुक़सानु ॾे। मूं चयो आउं तव्हांखे ॿुधायां, नबी साईं ते जेको कलमू नथो पढ़े उनखे नबी साईं नुक़सानु ॾे थो, जेको नबी साईं ते कलमू थो पढ़े उनखे नबी साईं फ़ाइदो थो पहुचाए। हा साईं, आउं अकुली दलील उलमा इकराम मौजूदु आहिनि। हा साईं, जेको मुस्तफ़ा जे मथां कलमू नथो पढ़े उहो थियो काफ़िर, उनखे कहिड़ो नुक़सानु पहुतो? जहन्नम में पहुतो। अब जहन्नम में वञणु नुक़सानु आहे कोन्हे। ऐं जेको मोमिन मुस्तफ़ा जे मथां कलमू पढ़े थो, मुस्तफ़ा जे तो पहले रब करीम उनखे जन्नत थो अता करे। माना फ़ाइदो मिलियो कोन मिलियो? अरे बाबा अॼुकल्ह जा डॉक्टर वेठा आहिनि, असांजो ख़लीफ़ो डॉक्टर हींअर, इहे डॉक्टर बि कंहिंखे फ़ाइदो नुक़सानु ॾेई सघनि था। असांजा सियासी जेके आहिनि लीडर सगोरा, उहे बि कंहिंखे फ़ाइदो नुक़सानु ॾेई सघनि था। कंहिंखे नौकिरी, कंहिंखे रस्तो, कंहिंखे रोड ॾेई सघनि था। आहे न, असां जहिड़ा आजिज़ पीर फ़क़ीर बि कंहिंखे दुआ करे सघनि था। त पोइ मुंहिंजे मुस्तफ़ा खे इख़्तियार ई कोन्हे? हा साईं, मुंहिंजे रब करीम मुंहिंजे मुस्तफ़ा करीम खे सभु इख़्तियार अता करे छॾिया। ऐं साईं हुअण बि खपे। हा साईं, महबूबनि करीमनि खे रब करीम सभिनी जान लाइ रहमतुल आलमीन करे मोकिलियो। ऐं जेकॾहिं महबूब करीम खे इख़्तियार ज़रूरी आहे, जीअं मिसाल तौरु हाणे पाकिस्तान जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे, उनखे सदर पाकिस्तान ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान घुराए चवे त तूं असांखे हिंदुस्तान जो मुल्क फतह करे ॾे। पर जनरल साहब तोखे न को जहाज़ ॾींदासीं,
न को तोखे मिसाइल ॾींदासीं, न को तोखे एटम बम ॾींदासीं, न को तोखे सिपाही आर्मी फौज ॾींदासीं। बिना फौज जे, बिना मिसाइलनि जे, बिना जहाज़नि जे, बिना टैंकुनि जे, बिना हथियारनि पवान जे तूं असांखे सॼो हिंदुस्तान फतेह कर दे। पोइ तव्हांजे जनरल साहिब छा कयूं, सदर पाकिस्तान, वज़ीर अज़म पाकिस्तान, ऐं ॿाऊं ॿधी मदद थो करियां। न मूं वटि आर्मी हूंदी, न मूं वटि हथियार हूंदा, न मूं वटि गनूं हूंदियूं, न मूं वटि हेलीकॉप्टर हुजनि, न ई मूं वटि मिसाइल हुजनि, ऐं त पोइ मुल्क हिंदुस्तान फतेह करे कोन सघंदुसि। जॾहिं तव्हां मूंखे इहे सभु पावर ॾियो, पोइ ॾिसो था हिंदुस्तान मुल्क फतेह करे थो कोन थो करे। साईं मुस्तफ़ा करीम खे रब करीम सभु इख्तियार अता करे छॾिया। पर मुस्लमानो इहे अखियूं खपनि ॾिसण लाइ। आसीं मूं अलहमदुलिल्लाह सुम अलहमदुलिल्लाह मूं क़ुर पाक जो तर्जुमो कयो। सभु जो सुभान अल्लाह। आसीं अल्लाह जो कलाम 30 सिपारनि ते मुश्तमिल रब करीम मुंहिंजे कलम सां, मुंहिंजे हथ सां रब करीम क़ुर पाक जा 30 सिपारा। पर ख़बर अथव मूं तर्जुमो अदब सां कयो। मुंहिंजे तर्जुमे में तव्हां मुस्तफ़ा करीम जो अदब ॾिसंदा, अहल बैत जो अदब ॾिसंदा, साहब किराम जो अदब लिखियलु हूंदो, ऐं औलिया अल्लाह जो बि अदब सां हुनजो नाला लिखियलु हूंदो। अॼुकल्ह जेके हिननि वहाबी तर्जुमा कया आहिनि उन में बाबा अदब कुझु बि कोन्हे। ऐं नबी साईं खे ईअं था मुखातिब थियनि जीअं उस्ताद पंहिंजे शागिर्द सां पियो ॻाल्हाए। अरे मुस्लमान अदब कर, फज़ीलत सिख, मुंहिंजे मुस्तफ़ा सां न विञाए। तव्हांखे ॿुधाए छॾियां, मुंहिंजो महबूब करीम उहो जेको तव्हांखे 3 जायुनि ते कमु ईंदो। मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा तव्हां मुस्लमान खे असांखे इंशा अल्लाह ताला 3 जायुनि ते कमु ईंदो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, मुस्लमान जॾहिं अलाह साईं तोखे वॾी हयाती ॾे, अलाह साईं तोखे दीन ईमान ॾे, अलाह तोखे तंदुरुस्ती ॾे, शफ़ा ॾे, रब करीम तुंहिंजा 2 जहान मोचारा करे। पर इंसान नेठि हिकिड़े ॾींहुं भले 100 साल जमार थिए असांखे रब ॾांहुं हलणो आहे। पोइ जॾहिं पछाड़ी वक़्तु ईंदो, सकरात ईंदी, त केरु कमु ईंदो, मुंहिंजो प्यारो मुस्तफ़ा कमु ईंदो। सकरात में को कमु कोन ईंदो, मुंहिंजो प्यारो हबीब करीम कमु ईंदो। छो? जॾहिं तूं उन मथां कलमू पढ़ंदे तॾहिं तुंहिंजी निजात थींदी। हासे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा फरमाए थो, ऐलान मुस्तफ़ा आहे त मन काल ला इलाहा इल्लल्लाह फदखल जन्नह। मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाए मुंहिंजो कहिड़ो बि गुनाहगार उम्मती हुजे, वञण वक़्तु दुनिया में जेकर चए थो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह, होॾां मोमिन जो दम परवास थो, होॾां जन्नत जी टिकेट मिलंदो। अबा मुस्तफ़ा कमु आयो कोन आयो? हा साईं ॿुध, वरी तोखे मुलनि अधु ॻाल्हि ॿुधाई आहे, आउं तोखे सॼी ॻाल्हि ॿुधायां। हा साईं क़बर में जॾहिं मोमिन पहुचंदो न, हा साईं अॼुकल्ह चवंदा अथई माण्हू मरी वियो सो मिटी थी वियो, न ख़त्मू न ख़ैरात। हाणे ॿुधो साईं, सही मुस्लिम जी हदीस है, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा थो फरमाए जॾहिं मोमिन खे क़बर में दफ़न कयो वञे थो त उन वक़्तु जेके कांधी आहिनि, सिधी पाण कांधी चवंदा आहियूं, जेके माण्हू गॾिजी वेंदा आहिनि मुक़ाम ते, महबूब मुस्तफ़ा फरमाए थो जॾहिं मोमिन खे क़बर में दफ़न कयो वञे थो ऐं कांधी हुनजा मोटण लॻनि था त कांधियुनि जे जुती जो ठका बि मोमिन ॿुधे थो। यसमओ कर न्याले, कर चइबो जुती जा ठका, जुती जो मामूली खड़कुड़ो हूंदो आहे। मोमिन खे रब करीम क़बर में बि अहिड़ी हिस्स अता कंदो आहे, अहिड़ो हिकिड़ो महसूस थियण जो हिकिड़ो निज़ाम अता कंदो आहे जो हेतिरा मण मथां मिटी जा पिया आहिनि, हेतिरा फुट मथां मिटी पई आहे, पर मोमिन पंहिंजो जेको कांधी आहे उनजी जुती जो ठका ॿुधे थो। पोइ मुस्लमान जॾहिं जुती जो ठका ॿुधी सघे थो त पोइ क़ुर जी तलावत कोन ॿुधंदो, सलाम कोन ॿुधंदो? बेशक ॿुधंदो, बेशक ॿुधंदो। हा साईं पोइ ख़बर अथव क़बर में कहिड़ा सुवाल? मुस्लमान थोरो मुख़्तसिर करे टाइम, ऐं इलाही वॾा सफ़र करे आयो आहियां, तव्हांखे मुख़्तसिर ॻाल्हि थो ॿुधायां, महिरबानी करे गौर सां ॿुधो त मुंहिंजो मुस्तफ़ा करीम क़बर में बि तव्हां कमु ईंदो। हा साईं आम तरह 3 सुवालनि जॾहिं क़बर में तव्हां पहुचंदा, अलाह साईं तव्हांखे फेत ॾे, हयाती ॾे, पर इंसान नेठि के तव्हां असांखे वञिणो आहे, ख़ुदा जे दरबार में पेश थियणो आहे। पहिरीं मलाइक सगोरा ईंदा, तव्हांखे चवंदा तव्हांजो रब कहिड़ो, तव्हांजो दीन कहिड़ो, तव्हांजो रसूल कहिड़ो। अबा 3 सुवाल आहिनि न, भले तव्हां कहिड़ो बि जवाबु ॿुधायो, पर पोइ सही मुस्लिम शरीफ़ हदीस है, मुंहिंजो मुस्तफ़ा करीम थो फरमाए त हर इंसान मोमिन न, इंसान मां मुराद हर क़ौम हर उम्मत अची वञे थी, हर मख़लूक, जेको बि इंसान मुंहिंजो मुस्तफ़ा करीम थो फरमाए उन जी क़बर में आउं रसूल करीम तशरीफ़ फरमा थींदो। हर इंसान जी क़बर में मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा तशरीफ़ फरमा थींदो। सभु जो सुभान अल्लाह। हा साईं पोइ उन खां पोइ मलाइक सगोरा महबूबनि करीमनि ॾांहुं इशारो करे उन मैयत खां पुछंदा मां तकूल, सही हदीस आहे बाबा, मुस्लिम शहर जी हदीस आहे, मूं वटि हवाला मौजूदु आहिनि, ऐं पाण आलिम दीन आहियां, ग़लति ॻाल्हि तव्हां कोन कंदुसि, मस्जिद ख़ुदा जे घर में वेठो आहियां। हा हीअ मुला रुॻो कूड़ ॻाल्हाईंदा हुए ऐं क़ुर खणी कूड़ ॻाल्हाईंदा हुओ, हीअ तक़रीरूं पिया कनि क़ुर हथ में,
अब तव्हां ख़बर आहे चोर जो बचा क़ुर पाक कूड़ो हूंदो न उहो कूड़ा क़ुर खणंदा आहिनि, सचा असीं क़ुर कोन खणंदा आहियूं। सही आहे न? पर हाणे असीं वॾेरा फ़ैसिलो कंदा आहियूं न, चोर डोड़ी डोड़ी क़ुर खणंदो, ऐं चवंदो मतां चोर खां क़ुर खणायो, कूड़ो थो पहिरां क़ुर खणी चोरी खाई वेंदो तव्हांजी। आहे ईअं साईं मुल साहिबु आहे भला न? असीं क़ुर खणी माण्हुनि खे ॿुधाइनि था, कूड़ था कराइनि, कूड़ा आहिनि। ऐं तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां, सही हदीस मुस्लिम शरीफ़ जी हदीस मुंहिंजो प्यारो मुस्तफा थो फरमाए त जॾहिं 3 सुवालनि जा जवाब मोमिन ॾींदो, उन खां पोइ हर इंसान जी क़बर में मूं मुस्तफा करीम खे आंदो वेंदो। मलाइक चवंदा मां तक़ूलो लिहाज़ रजुले मोहम्मद मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मलाइक चवंदा ए इंसान तूं हिन जवान जे बारे में, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में तुंहिंजो कहिड़ो रायो आहे, तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु आहे? मुस्तफा करीम जे बारे में तूं छा थो चवणु चाहीं? मां तक़ूलो लिहाज़ रजुले ले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन जवान जे बारे में तुंहिंजो कहिड़ो रायो आहे? फमल मोमिन, वो मोमिन चवंदो हो मोहम्मद रसूलुल्लाह। हा साईं मुंहिंजो मुस्तफा फरमाए मुंहिंजो कहिड़ो बि गुनाहगार उम्मती हुजे जे सॼी ज़िंदगी में हिकिड़े दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह चवंदो, उहो क़बर में मूंखे सुञाणंदो ऐं अलॻि ऐलान चवंदो त हीउ मुंहिंजो प्यारो मोहम्मद करीम आहे। सब चयो सुभान अल्लाह। पर जेकॾहिं को बेईमान हूंदो, मुनाफ़िक हूंदो, सलाह सलाम न पढ़ंदो, उहो छा चवंदो मूंखे का ख़बर ई कान्हे, माण्हू चवंदा हुआ पर आऊं नबी साईं खे सुञाणा ई कोन। अरे मुस्लमान, क़बर में बि नबी साईं जो वसीलो खपे, उन जवान जे मुहाबे तुंहिंजी निजात थींदी। रब त वॾो महिरबान आहे, रब जे महिरबानी जो अंदाज़ो ई कोन्हे। जेॾो तुंहिंजो नाम वाजिबो ॾियाई मङा, रीह थंभे रीह थूणे, तूं छपर तूं छांव, गुजारो कहां तोखे मालूम सभु का। अरे बिटाई बिटाई साईं सिंध जो शाइर आहे, सभु चयो सुभान अल्लाह। शाइरनि जो बि सरताज आहे, सुहिणा बेत किया अथसि। असां सुननि ते इहो एतिराज़, सुननि खे क़ुर हदीस कान थी अचे, रुगो भिटाई जा बेत था पढ़नि। मुस्लमान भिटाई अलाह जो वली हो, उनजा बेत पढ़ियासीं, कोई एतिराज़ कोन्हे। इहो अरब जो बि दस्तूर आहे, अरब पंहिंजी दलील दलाल में अरब हर दुनिया जी हर क़ौम शाइरी करे थी, इन में कोई एप कोन्हे। असीं क़ुर हदीस था पढ़ी ॿुधायूं। मुस्लमान दुनिया में मुस्तफा कम ईंदई, क़बर में मुंहिंजो मुस्तफा करीम कम ईंदई। ऐं जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, क़यामत जो ॾींहुं बाबा, हा साईं योम यफ़िरुल बरो मिन अखीए, आदि उहो ॾींहुं यादि करियो। रब करीम थो फरमाए हिकिड़ो जेको क़यामत जो ॾींहुं ईंदो, भाउ भाउ खां परे थींदो, पीउ पुट खां परे थींदो, माउ धीउ खां परे थींदी, कोई किसी का नहीं। उर्दू में चवंदा आहिनि कोई किसी का नहीं, सभु को पंहिंजे नफ़्सा नफ़्सी में हूंदो। पर ख़बर अथई उते तुंहिंजा मदरसा कमु कोन ईंदई, इहो जेको पिनी चंदा पियो करी चंदा कमु कोन ईंदई, इहे शागिर्द खे कमु कोन ईंदा। अड़े जॾहिं तुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे मुला? अड़े 1.25 लख नबी सगुरा उहे हैरान हूंदा, 1.25 लख नबी क़यामत जॾहिं हैरान परेशान हूंदा, सभु 1.25 लख नबी मेल करे हज़रत आदम सफ़ीउल्लाह वटि वेंदा। ए आदम सफ़ीउल्लाह, तूं अबुल अंबिया आहीं, अबुल इंसान आहीं, तूं असांजो वॾो आहीं, तूं रब करीम खे असांजी सिफारिश कर, फ़ैसिलो करे। दुआरी हुजनि उनखे भले दोज़ख में मोकिले, चङनि खे भले जन्नत में मोकिले, पर फ़ैसिलो त थियनि। हा साईं ख़बर अथव ॾींहुं केतिरो हूंदो? कान मिक़दार हू 50 अलफ़ सनत मिम्मा तउज़ून। रब करीम थो फरमाए दुनिया जे हिसाब सां 50,000 सालनि जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो। मुस्लमान 50,000 सालनि जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो, क़यामत जो ॾींहुं। हा साईं रब करीम वॾे जलाल में हूंदो। रब करीम फरमाए लिमनिल मुल्कुल यौम, क़ुर जो फ़ैसिलो आहे। रब थो फरमाए अॼु ॾींहुं कंहिंजो आहे, अॼु ॾींहुं बादशाही कंहिंजी आहे। कंहिंखे ताक़त कान हूंदी के रब करीम खे जवाबु ॾेई सघे। रब करीम पंहिंजो पाण खे, रब करीम से जलाल में हूंदो, रब करीम पंहिंजो पाण खे जवाबु ॾींदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार। अॼु मूं वाहिदुल क़हार जी कोर्ट बादशाही मुल्क जी मुंहिंजो कंहिंजी हुकूमत ते आहे ई कोन। हाणे केरु ॻाल्हाईंदो? 1.25 लख नबी परेशान। आदम अलैहिस्सलाम ना नबी मेड़ करे वेंदा, उहो चवंदो न इज़हबू इला गैरी, ॿिए केॾां वञो, आऊं कोन ख़ुदा खे अर्ज़ु कंदुसि। पोइ माण्हू सभु मेड़ करे, वॾी हदीस तफ़सील सां आहे ऐं मुख़्तसर ॿुधायां, सभु माण्हू गॾिजी मेड़ करे हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह ॾांहुं ईंदा। उहो बि माण्हू चवंदा तूं अलाह जो ख़लील आहीं, वतख़ज़ल्लाहु इब्राहिम ख़लीला। रब थो फरमाए दोस्ती बि रखंदो आहियां, उहो इब्राहिम ख़लीलुल्लाह सां दोस्ती रखी। अॼुकल्ह मुला छिता थी पिया, हीअ अलाह जा वली, इहे बि अलाह जा दोस्त आहिनि। अलाह इब्राहिम ख़लीलुल्लाह सां दोस्ती रखे थो त पोइ महबूब मुस्तफा जे प्यारनि वलनि सां छो न दोस्ती रखंदो? सोचो मुस्लमान, सभु कुझु क़ुर में लिखियो पियो आहे। ऐं चवंदो आहियां इन बदमज़हब खे जेको बि सुवाल मूंखां पुछो, इंशाअल्लाह ताला क़ुर हदीस मां तव्हांखे साबित करे ॾेखारींदुसि। या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, लबैक या रसूल अल्लाह,
या अली सुभान अल्लाह। सब नारा असां जा, हिननि खे को नारो ई नसीब कोन्हे। साईं मज़हब हुजे पूरो त नारो बि मिले न साईं। मज़हबी नामुकमिल ही साईं देव बंद जे पोयां। देव माना शैतान, बंद माना काबू थियल। ॻाल्हि त ॾिसो न, शैतान खे काबू कयो अथनि। बाबा हू ख़ुदा जे अहकाम में ई काबू कोन थियो, तव्हां वटि किथां काबू थींदो? जे थींदो त कान का शैतानगिरी तव्हांखे कराईंदो, ॿियो छा कंदो? हा साईं मुस्लमान यादि कर ॻाल्हि, ध्यान सां मुंहिंजी तक़रीर ॿुध, ॿ अखर ॿुध, नसीहत हितां हासिल करे वञ। मुस्लमान जॾहिं क़यामत ॾींहुं ईंदो, दुनिया परेशान हूंदी। सभु 1.25 लख नबी गॾिजी इब्राहिम खलीलाह वटि ईंदा। इब्राहिम चवंदो न मूंखे ताक़त ई कान्हे ख़ुदा खे राज़ी कनि। सभु वञो अॻिते, मुख़्तलिफ़ नबियनि खां फिरी फिरी आख़िर में हज़रत ईसा रूहुल्लाह, हासी जेके पंहिंजे दस्त कुदरत रब करीम पाण पैदा कयो, ईसा रूहुल्लाह जी दरबार में नबी सगुरा मेड़ थी ईंदा। त इब्राहिम महिरबानी फरमाए, तूं अलाह खे अर्ज़ु कर, रुगो रब करीम फ़ैसिलो करे ॾुहारनि खे भले सदा मिले, पर बेॾोही वीचारा त आज़ादु थियनि, उनखे जन्नत मिले। चवनि था हज़रत ईसा अलैहिस्सलाम साईं भलो कमु कंदो। उहो छा कंदो? उहो चवंदो त आउं तव्हांखे सुठो सुहिणो ॾस थो ॾियां, आउं तव्हांखे सुठो ऐं सुहिणो ॾस थो ॾियां। परेशानी ॻाल्हि कान्हे, साम्हूं मुंहिंजो मुस्तफ़ा वेठो थो, साम्हूं मुंहिंजो मुस्तफ़ा आहे, उनजो तंबू मुबारक आहे, उहो जलवा अफ़रोज़ आहे। नबी सगुरा परेशान न थियो, ॾस सोलो थो ॾियां, हीउ अलाह जो महबूब, इहो जी चवंदो वेंदो थी रब करीम कंदो वेंदो। ॿिए पासे न वञो, मुंहिंजे प्यारे मुस्तफ़ा ॾांहुं वञो। उते 1.25 लख नबी सगुरा मेल करे मुस्तफ़ा करीम जी दरबार में पहुचा। आसे मिसका शरीफ़ हदीस है, महबूब करीम जॾहिं हुनजो अर्ज़ु ॿुधंदो, मुख़्तसर पियो ॻाल्हि करियां, तॾहिं महबूब करीम मूंखे अर्ज़ु कंदा, महबूब करीम फरमाए थो अन लहा, आउं उन शफ़ा जे कम लाइ त तयारु वेठो आहियां। मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा साईं, जंहिंखे ताक़त ई कान्हे न साईं, रब जे केरु ॻाल्हाईंदो? अरे नबी सगुरा कोन ॻाल्हाईंदा, तूं मुला केरु ईंदो ॻाल्हाइण वारो? आसी पोइ सभु नबी सगुरा गॾिजी करे महबूब मुस्तार मेल कराईंदा। महबूब करीम फरमाए थो अन लहा, आउं त इन कम लाइ तयारु वेठो आहियां। महबूब करीम देरी कोन कंदो, रब करीम जी दरबार में सजदो कंदो, सजदो कंदो। फ़हमिदुल्लाह हमदन कसीरा, वरी हदीस तफ़सील सां पोइ मुंहिंजो महबूब मुस्तार फरमाए, ऐं रब करीम जो अहिड़ो सुहिणो हमद ऐं अहिड़ी सना रब करीम जी कंदुसि, जो रब करीम जेको जलाल हूंदो उहो तब्दील थी जमाल में अची वेंदो। रब करीम छा फरमाए, इर्फ़ रअसक या मोहम्मद, या मोहम्मद अरबी, अॼु तूं तव्हांजो चेहरो मुबारक मथे खण, सल तूं घुरंदो वेंदे, तो त ऐं रब करीम तोखे अता कंदो वेंदुसि। वशफ़ तूं शफ़, तूं शफ़ात घुरंदो वेंदे, ऐं शफ़ात तुंहिंजी क़बूल कंदो वेंदुसि। हा साईं, रब तो फरमाए मुस्तफ़ा अॼु तुंहिंजो सजदे करण जो ॾींहुं कोन अथई, अॼु त तोखे दुनिया खे मूंखे ॾेखारिणो आहे। फ़क़ति इतना सबब है इनकादे बज़्म में महशर का, फ़क़ति इतना सबब है इनकादे बज़्म में महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है। हाँ साईं, दुनिया में के अॻे आया के पोइ रब करीम सभिनी खे गॾु करे हिकिड़ो जलसो करे, जंहिंजो नालो यौमुल क़यामत, उन में मुस्तफ़ा जे शान खे बुलंद करिणो आहे। हा साईं, पोइ मुस्तफ़ा करीम खे हुकुम थींदो, महबूब तूं घुरंदो वञ, आउं तोखे ॾींदो वेंदुसि, तूं शफ़ात कंदो वञ, आउं तुंहिंजी शफ़ात क़बूल कंदो वेंदुसि। पोइ साईं असहाबनि पुछो, क़ुरान पाक जी आयत नाज़िल थी, वल सौफ़ युअतीक रब्बुक फतरदा, ए महबूब करीम तोखे तुंहिंजो रब एतिरो अता कंदो, एतिरो अता कंदो, एतिरो अता कंदो, जो तूं महबूब पंहिंजे रब करीम सां राज़ी ख़ुशि थी वेंदो। साईं इन आयत जो शान नुज़ूल महबूबनि करीमनि खे असां ई तव्हां उम्मतुनि जो इंतज़ारु थियो, मतिलबु आहे शान नुज़ूल। महबूब मुस्तफ़ा मदीने पाक में वेठा आहिनि, उम्मत जो इंतज़ारु थियो। मुंहिंजा महबूब करीम फरमाए, ए मुंहिंजा रब, मुंहिंजा उम्मती के नेकोकार हूंदा, के वीचारा गुनाहगार हूंदा, के बदकार हूंदा, ख़बर न आहे क़यामत ॾींहुं तूं सां कहिड़ो फ़ैसिलो कंदे, मूंखे पंहिंजी उम्मत जो ॾाढो इंतज़ारु आहे, ग़रीब मिस्कीन उम्मत जो ॾाढो इंतज़ारु आहे। महबूब करीम सोचियो, यकदम जिब्रील अमीन नाज़िल थियो, क़ुरान पाक इहा वही रब्बानी नाज़िल थी, वल सौफ़ युअतीक रब्बुक फतरदा, ए महबूब करीम आउं तोखे क़यामत जे ॾींहुं एतिरो ॾींदुसि, एतिरो तोखे अता कंदुसि, जो तूं मूंखां ख़ुशि थी वेंदे। असां पुछियो त किबला जे अधु उम्मत बिना हिसाब किताब जे बख़्शिजे, तूं ख़ुशि थींदे? महबूब करे फरमाए, न आउं पंहिंजे रब खां राज़ी कोन थींदुसि। चयो भला साईं टे सां? महबूब करे फरमाए, जेसि ताईं मुंहिंजो हिकिड़ो गुनाहगार उम्मती दोज़ख वेंदो, तेसि ताईं रब्बुल आलमीन खे राज़ी थींदुसि कोन। उन आख़िरी मुंहिंजे उम्मती खे बख़्शराए जन्नत में दाख़िल करे पोइ रब करीम खां राज़ी थी। मुस्लमान तूं ऐं असां ख़ुशि नसीब आहियूं,
जो असांखे दुनिया में बि मुस्तफ़ा कम ईंदो, क़बर में मुंहिंजो प्यारो मुस्तफ़ा कम ईंदो, क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो प्यारो मुस्तफ़ा कम ईंदो। जेके ऐं ॿुधाओ ऐं तव्हांखे साफ़ साफ़ ॻाल्हि ॿुधायां, हदीस पाक अॼु बि रोज़े रसूल ते लिखियल आहे, मदीने पाक में लिखी पई आहे, मन अनकर शफ़ाती लम यकुम मिन अहलिहा। मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाए, जेको उम्मती मुंहिंजी शफ़ात जो इनकार कंदो, क़यामत जे ॾींहुं उनखे मुंहिंजी शफ़ात नसीब ई कान थींदी। ऐं उन्हनि मुल्हनि खे चवंदो, अरे अंधा, शफ़ात मुस्तफ़ा जा इनकार न थियो, भई जान न विञायो। असीं अहल सुन्नत वारा इन ॻाल्हि जा क़ाइल आहियूं, असीं गुनाहगार आहियूं, असीं ऐबदार आहियूं, असांखे पंहिंजे अमल जे मथां फ़ख़ुरु न आहे, असांखे फ़ख़ुरु आहे त मुस्तफ़ा करीम जी ज़ात ते इंशाअल्लाह ताला मुस्तफ़ा जे मुआबे तव्हां असांजा बेड़ा पार थींदा। मुस्लमानो, आख़िरी ॻाल्हि, प्रींदुमि पाण पर आऊं बि कुझु अॻु भरी थियां। असीं रब वॾो महिरबान अथो, मालिक बि हो, ख़ालिक बि हो, रज़ाक रऊफ़ रहीम बि हो, पर मुस्लमान तूं बि कुझु अॻु भरो थिए। मुस्लमान, निमाज़ ख़ुदा जो फर्ज़ थी, निमाज़ पढ़, पंहिंजा ॿई जहान मोचारा कर, रोज़ा रख, पंहिंजा ॿई जहान मोचारा कर, ज़कात ॾे, पंहिंजा ॿई जहान मोचारा कर, हज बैतुल्लाह जो अदा कर, पंहिंजा ॿई जहान मोचारा कर। अरे वञ मुस्तफ़ा जी ज़ियारत कर, छा कर, मुस्तफ़ा जी ज़ियारत कर। हयातु नबी मौजूद है, अॼु बि जवान अखियुनि सां ॾिसी आहे। हा साईं, ही बुला छा था चओ न, नबी साईं हो, अरे पोइ तव्हां बि हुआ, तव्हां बि कोन आहियो। हा साईं, मुंहिंजो मुस्तफ़ा हयातु नबी है। हा साईं, हयातु नबी दरबार लॻी पई है, अॼु बि अखियुनि वारा ॾिसी था अचनि। हा साईं, आऊं थो चवां, पर आऊं नथो चवां, क़ुर पाक थो फरमाए, ए इंसानो, जेकॾहिं तव्हां पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म कया आहिनि, वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक, हे मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा, तूं पंहिंजी उम्मत खे ऐलान करे ॿुधाए, जेकॾहिं तव्हां पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म कया आहिनि, गुनाह कया थो, जबलनि जहिड़ा गुनाह आहिनि, पहाड़नि जहिड़ा गुनाह आहिनि, अञा बि वॾा गुनाह आहिनि, रब थो फरमाए, मुंहिंजे दर ते न अचिजो। हिन मुल्क खे चओ, इहा आयत पढ़नि न, बैतुल्लाह में न अचो, मुंहिंजी मस्जिद में न अचो, पोइ किथे अचूं साईं? जाऊ क मुस्तफ़ा तुंहिंजी दरबार में अचनि। फस्तगफिरुल्लाह, उते बि रोज़े रसूल जे अॻियां फस्तगफिरुल्लाह, अल्लाह खां पंहिंजी गुनाह जी बख़्शिश तलब करियो। फस्तगफर लहुम रसूल, ऐं रसूल वारी बि वरी उन जे मथां मोहर शफ़ाअत हणे। अब दरख़्वास्त हूंदी आहे, दरख़्वास्त जे मथां ठपो हणिबो, मोहर मुस्तफ़ा जी खपे। अरे मुला तुंहिंजी कान खपे, मुंहिंजे प्यारे मुस्तफ़ा जी मोहर खपे। तव्हां पंहिंजी गुनाह जी दरख़्वास्त रब करीम दरबार में, रब करीम दरबार मुस्तफ़ा करीम वरी तव्हांजी सिफारिश करे। बाबा आऊं नथो चवां, क़ुर जो फ़ैसिलो आहे, वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक, ए महबूब, जेकॾहिं तुंहिंजा उम्मती गुनाह कनि, हद खां वधीक गुनाह कनि, पोइ बख़्शी जाइ न हुजे त फिरी फिरी तो वटि मदीने में पहुचनि। फस्तगफिरुल्लाह, अल्लाह खां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश तलब कनि। वस्तगफिर लहुम रसूल, ऐं रसूल करीम हयातु नबी वरी उनजी बख़्शिश जे मथां मोहर नबूअत हणे, पोइ छा थींदो? लवजदुल्लाह तवाबर रहीमा। अब गुनाह त अलाए केॾां वेंदा लिया, गुनाह त बख़्शिजी वेंदा। लवजदुल्लाह, अलबत्ता लहंदा तव्हां अल्लाह खे तवाबर रहीमा, रब करीम तौबा तो क़बूल कंदो, गुनाह तव्हांजा बख़्शे छॾींदो, पर तव्हांजे मथां ॿिया बि कई किरोड़े इनाम एहसान करे छॾींदो। मुस्लमानो, ॿियो कुझु न करियो, निमाज़ पढ़ो, रोज़ा रखो, ज़कात ॾियो, हज अदा करियो, मुंहिंजे मदीने साईं जी हाज़िरी भरे छॾियो, इंशाअल्लाह ताला तव्हां असांजा बेड़ा पार। रब करीम तव्हांजो अचणु, हिन मजलिस में वेहणु क़बूल फरमाए, मुआजिर जा चंद कलमा पंहिंजे दरबार क़बूल फरमाए। रब करीम तव्हांजा ॿई जान मोचारा करे, मुआजिर जा ॿई जान मोचारा करे। हाणे उथी पियो त मुस्तफ़ा जे दरबार सलात पढ़ो।